ज़्यादा बाज़ारनि खां ख़बर पई त मज़दूरनि जी मुस्बत तृणमूल खान में हिकिड़ी वॾी कटौती कई आहे जेकी 2 महीननि खां जारी आहे। त उन हवाले सां असां अॼु एम्प्लॉइज़ यूनियन जे जनरल सेक्रेटरी सिकंदर भट्टी वटि आया आहियूं। उन खां पुछूं था त भाउ हीअ ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे। अस्सलाम वालेकुम भाई, तव्हांजी मोकल पोस्ट पढ़ी हुई ग्रुपनि ते मुख़्तलिफ़नि ते, पर ग्रुपनि ते लिखण को मुनासिब कोन सम्झमि त तव्हां आया आहियो। जीअं त मुलाज़िमनि जी कटौती जी ॻाल्हि हले पई, बिल्कुलु कटौती थी आहे, पर कटौती उन्हनि माण्हुनि जी थी आहे जेके गोश्त मुलाज़िम हुआ। मुसलसल 12 साल 14 सालनि खां उन्हनि खे पघारूं मिलंदियूं रहियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ टाइमनि ते उन्हनि खे एडमिनिस्ट्रेटर या चेयरमैन साहिबु पाबंद कंदो रहियो आहे त उहा पंहिंजी ड्यूटी करियो, पर उहे मुलाज़िम बिल्कुलु ऑफिस में अचण लाइ तयारु कोन्हे। ऐं अगरि मारम जो महीनो थो अचे त उन्हनि माण्हुनि जी मार में ड्यूटी थी लॻे, सभी लॻाइण ते पटेवालनि जी हिननि जी, त उते बि अचण लाइ तयारु कोन्हे। कटौती थी आहे, बिल्कुलु थी आहे, उन्हनि जी थी आहे जेके ड्यूटी चोरनि गोश्त मुलाज़िम। उन्हनि सां गॾु कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जिन जी ग़लतियुनि सां हिन खां पघारूं कटिजी वियूं आहिनि, जंहिं ते असांजो चेयरमैन साहिबु CMO साहिबु MP साहिब सां राब्तो थियो, हुन सां मीटिंग थी। उन्हनि इहा माना ॾिनो आहे असांखे जेको सो यकीन त जिन जी बेगुनाह पघार कटी वई आहे, असां उन पघार जी वापसी बहाली करे उन्हनि पघारनि खे जारी कंदासीं। ऐं उन खां अलावा अॼु खां पोइ अहिड़ी का बि जेका असां शिकायत कोन थींदी त कंहिं ड्यूटी जो कंदड़ जो पघार कटिजे। ऐं जिन जो जेको तो पघार कटियो आहे उन्हनि ते नोटिस जारी जेको सुभाणे परी खां थी वेंदा, त उन्हनि खे पाबंद पियो कयो वञे पंहिंजी ड्यूटी कनि। जीअं त असांखे पंहिंजी ड्यूटी कीअं बि मिली आहे, या कंहिं सियासी पार्टी ॾिनी आहे या ॿिए कंहिं ॾिनी आहे, पर असांखे जेको ड्यूटी मिली आहे असां ते इहो फ़र्ज़ु थो थिए त असीं पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां करियूं। पोइ आउं पाण जो मिसाल ॾियां त मूंखे ड्यूटी पीपल्स पार्टी ॾिनी, साईं एजाशा बुखारी ॾिनी। हाणे मूंखे इहो कोन चयो आहे तूं ड्यूटी न कर, आउं इहो सोचे पंहिंजी ड्यूटी कंदो आहियां त पंहिंजो पघार हलाल करे पंहिंजे बचनि खे खारायां। मुंहिंजी ज़ाती सोच आहे त पंहिंजो पघार हलाल पंहिंजे बचनि खे खारायां या हराम खारायां। त चवण जो मक़सदु इहो, जीअं हिकिड़ी असांजी यूनियन आहे, ऐं यूनियन जे थ्रू हिननि सभिनी मुलाज़िमनि लाइ आवाज़ उथारींदुसि। ऐं मूं आवाज़ उथारे बि छॾियो आहे, चेयरमैन साहिबु ताईं, CMO साहिबु ताईं ऐं MP साहिबु ताईं, हुन सां मीटिंगूं बि कयूं आहिनि। पर जिन जा पघार कटिया आहिनि या जेका शइ थी आहे, उहे मुलाज़िम अञा त यूनियन वटि न आया आहिनि। यूनियन वटि उहे मुलाज़िम अचनि ऐं यूनियन सां राब्तो कनि ऐं उन सां गॾु वञी करे चेयरमैन साहिबु CMO साहिब सां उन्हनि जी मीटिंग कराईंदुसि ऐं उन्हनि खे ड्यूटियुनि ते पाबंद बि कराईंदुसि, उन जा पघार बि जारी कराईंदुसि। अच्छा, ज़हरनि खां असांखे इहो मालूम थियो आहे त हिते जेके बंगी जे में मुस्लमान इलाही ड्यूटी पिया कनि, छा उहे माण्हू खे पघार कटिया अथनि या उहे माण्हू जेके कासी भर्ती थियनि। सैनिटेशन ब्रांच जी हिकिड़ा जेके स्वीपर आहिनि उन्हनि जी अहिड़ी का कटौती कोन थी आहे। उन्हनि में तक़रीबन ड्यूटी ते जेके पाबंद माण्हू आहिनि तक़रीबन सभिनी पघार ॾिया। सैनिटेशन में अहिड़ी का बि माना जेको रड़ कोन थी आहे जो असांजो पघारूं कटियूं आहिनि। सैनिटेशन में ड्यूटी माण्हू पाबंदी सां कनि पिया। हींअर रिसेंटली मूंखे चार्ज मिली आहे त जेके माण्हू घरनि में वेठा आहिनि पंहिंजी ड्यूटियुनि ते पाबंद कयो आहे, पंहिंजी ड्यूटी पाबंदी सां कनि पिया। असां वटि मुस्लमान जेके भर्ती आहिनि सैनिटरी वर्कर, उन्हनि खां असीं पंहिंजी ड्यूटी पिया वठूं। जंहिं मां मिसाल थो ॾियां, दर्श छोकिरो आहे गुलशन फेज़ में सुमरा मोहल्ले में, उहो नालियूं करे पियो। ॿियो मुस्लमाननि जेके चिंचू हलाइनि पिया, ड्राइवरी कनि पिया। कुझु मुस्लमान जमादारी कनि पिया, कुझु मुस्लमान ड्रेनेज स्कीमनि ते उन ते ड्यूटियूं कनि पिया। को बि घर कोन वेठो आहे। मुस्लमाननि खे अगरि ऑर्डर मिलियो आहे त उहो पंहिंजी ड्यूटी करे पियो, पोइ उहो चिंची ड्राइवर जी सूरत में कंदो हुजे, नाली जी सूरत में कंदो हुजे या स्कीमनि ते कंदो हुजे, पर ड्यूटी ते पाबंद ॾिजे। इहा जेका कटौती जी ॻाल्हि हली आहे सैनिटेशन हिननि जी, इहा माना दरअसल ग़लति ॻाल्हि आहे। अहिड़ी का माना अहिड़ी ॻाल्हि। अच्छा, जेकी तव्हां ॿुधायो पिया नाजाइज़ हिंदी कटौती जेके ड्यूटी कंदड़ आहिनि उन्हनि कटिया, छा उन्हनि खे पैसा वापसि मिलंदा या जेके पैसा कटिया आहिनि उहे पैसा छा मुनिसिपल पाण इस्तेमालु कंदी या जेको आहे हिते माण्हू आवाम लाइ ख़र्चु कया वेंदा यूनियन जो, हिन ते छा हूंदो। जंहिंजो ड्यूटी कंदड़ जो पघार कटियो आहे वापसी जारी कयो वेंदो पघार। जेके बि हुन में मुलाज़िम शामिल आहिनि, कुझु दरख़्वास्तूं असांखे मिलियूं आहिनि म्यूनिसिपल एम्प्लॉइज़ यूनियन में, असां हुन लाइ बाक़ाइदा आवाज़ उथारियो। जिन जी बेगुनाह कटियूं आहिनि बेगुनाहनि खे पघार वापसी मिलंदो। पर आउं हिकिड़ी सजेशन ॾींदुसि मुलाज़िमनि खे ऐं चेयरमैन साहिबु हिननि खे त जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे ड्यूटी ते पाबंद करियो, उन्हनि खां रिकवरी करायो। तृणमूल कान में रिकवरी आहे, तृणमूल कान में टैक्स आहिनि, जेके मुख़्तलिफ़ जा वाटर सप्लाई जूं फीसूं आहिनि, त उन्हनि में उन्हनि माण्हुनि खे जेको दम कनि त उहे माण्हू रिकवरी कनि। ऐं तृणमूल कान आवाम खे बि इहो चवंदुसि त भाउ जेको सो जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते पहिरीं निशानदेही करे त कटौती जेके थियूं आहिनि बेगुनाह थियूं आहिनि या थियूं आहिनि। जीअं मुख़्तलिफ़ पार्टियुनि आवाज़ उथारियो हो त
तो गोश्त मुलाजिम चेयरमैन साहब ज़ाहिर कोन थो करे, उहे पीपल्स पार्टी या ज़ाती माण्हू आहिनि, पर अॼु चेयरमैन साहब उन्हनि गोश्त मुलाज़िमनि खे ज़ाहिर कयो आहे। ऐं ज़ाहिर करण खां पोइ बि चेयरमैन साहब इहो मौक़ुफ़ ॾिनो आहे त भाउ हू असांजा पंहिंजा आहिनि, असांजी ड्यूटियूं कनि। मुलाज़िम सभु चेयरमैन साहब जा बचा आहिनि, CMO साहब जा बचा आहिनि, MP साहब जा बचा आहिनि, यूनियन वारनि जा बचा आहिनि, पर ड्यूटी ते अगरि उन्हनि खे पाबंद कयो थो वञे त इहो हिकिड़ो सुठो अमल आहे। बेगुनाह कटौतियूं उहो ग़लति अमल आहे, पर उन्हनि खे ड्यूटियुनि ते पाबंद करणु सुठो अमल आहे। ऐं इहा कोशिशि कंदसि त जंहिंजा पघार कटिया आहिनि उहे उन्हनि खे वापसी मिलनि ऐं आईंदे लाइ पंहिंजी ड्यूटी पाबंदी कनि। घणा माण्हू थी वेंदा कटौती? तक़रीबन लिस्ट त अञा ज़ाहिर कोन थी आहे, पर जेके मूं वटि दरख़्वास्तूं आहिनि उन मां दरख़्वास्तूं मूं वटि 8 खां 10 पहुतियूं आहिनि, जेके चवनि था पिया असांजी पघारूं कटियूं आहिनि। दरख़्वास्तुनि ते मुंहिंजी मीटिंग थी आहे ऐं उन जा पघार इंशाअल्लाह जल्दी रिलीज़ थी। अच्छा, गोसरू जेके मुलाज़िम तव्हां ॿुधायो पिया, असांखे बाबति तव्हांजी तइदाद घणी लिस्ट हूंदी आहे? तक़रीबन 40-50 माण्हू जंहिंजे पघार कटी आहे, उन मां 90% उहे माण्हू आहिनि जेके गोश्त आहिनि, पर उहे बि म्यूनिसिपल हिसो आहिनि। कोशिशि इहा कबी त उन्हनि खे ड्यूटियुनि ते पाबंद कयो। चेयरमैन जी ॻाल्हि हले पई, पैराडो गाॾी वरिती आहे ऐं दुबई वञे पई, ज़हरनि खां जेकी मालूमात इहे सभु कटौती जी कई वई आहे, उन मां ई सॼे न, इहे सभु ग़लति अफ़वाहूं आहिनि, ग़लति ॻाल्हियुनि कंहिंजी ज़ात ते न ॻाल्हाइणु खपे। अगरि चेयरमैन साहब पराठो थो वठे या ॿी गाॾी थो वठे त माशाअल्लाह उन वटि पंहिंजी मिल्कियत आहे, पाण ज़मीनदार आहे। किथे बि चेयरमैन पंहिंजे म्यूनिसिपल जे पैसे मां न का गाॾी वरिती आहे, न का शइ कई आहे, न ई कटौती करे किथां घुमणु वञी सघे थो। हुनखे मालिक पंहिंजो ॾिनो आहे, उहो पंहिंजो इज़तदार आहे। मोहसिन शाह बुखारी जो पुटु आहे, हिकिड़ो टुटणु कानी सियासत में नालो अथई मोहसिन शाह बुखारी जो, जंहिंजो पंहिंजो ज़मीनदारी आहे, उन मां हुन पंहिंजी शयूं वरितियूं, उन ते कंहिंखे एतिराज़ करणु न खपे। छा तव्हांखे इहो लॻे थो जेकी मुल्कनि में मुस्कल जे अंदरि छा गुलाम नज़र में जहिड़ो माहौल हले पियो त मुकमल कटौतियूं पघार खॼा वञनि, शाकरी में बि इहो माहौल हले पियो, छा इंसान अहिड़ी का हरकत करण जे चकर में आहे? न, अहिड़ी का हरकत करण जे चकर में कोन्हे। असांजे MP साहब जेको हुन ते फौरी एक्शन वरितो, उन इहे पहिरीं आवाज़ उतारियो त हिते शाकरी में टिनो गुलामी जो माहौल कोन थींदो ऐं हिते जेके मुलाज़िम ड्यूटियूं कंदड़ आहिनि उन्हनि खे पघार मिले पियो। हीअ वाहिद टिणो कान जिते रिटायरमेंट जा पैसा मिलनि पिया, हिते पघारूं फुल मिलनि पियूं ऐं गवर्नमेंट जेको पघार वधाए थी उहो बि मिले थो। ॿियनि पूरी सिंध में जेको तव्हां ॾिसंदा त उते रिटायर मुलाज़िमनि खे पघार न पियो मिले, उन्हनि खे पूरा पघार न पिया मिलनि, उन्हनि खे नवां पघार न पिया मिलनि। हर हंधि सॼी सिंध में इशू लॻो वियो आहे, पर हिते महिरबानी आहे पीपल्स पार्टी जी जो हिते असांजी पघारूं पंहिंजियूं सही आहिनि। जेके पघार वधा उहे तव्हांखे मिलिया? पघार जेके वधिया आहिनि उहे गवर्नमेंट किस्त कोन ॾिनी आहे। इंशाअल्लाह उहे पघार MP साहब सां थी आहे मीटिंग असांजी, त जेके ड्यूटियूं कंदड़ आहिनि उन जा नवां पघार जारी कया।